पैसा अंजाम ताईं पहुंचाई त ठीक, न त खानू खरदमाग हैबत के उनजी कब्र में बि उनखे सुकून सां सुम्हण कोन ॾींदो। हा, कोन ॾींदो। या खबर नथी पई त केॾा विया। इते आहिनि या चाचा बाजी घर खाली करे हलियो वियो। हिकु चक्कर हाकिम खान सां गॾु आया हुआसीं, पर घर खाली हुयो। हाणे बि त घर खाली हो। इन जो मक़सदु त चाचा बाजी इते ई हूंदो, पर घर में घटि थो रहे। थी सघे थो त असगर हितां पैसा खणी वियो हुजे। जे पैसा खणी वियो हूंदो त चाचा बाजी खे बि साण करे वियो हूंदो। हैबत, जे पैसा न मिलिया न त पोइ मुराद बि ज़िंदा वापसि कोन मोटंदो। पोइ भला असगर जे ॻोठ हली हुनजी जांच करे अचूं। असगर एतिरो बेवकूफ़ न आहे जो एतिरा पैसा खणी घर वेही रहंदो। हाणे छा सलाह थी आशम? सभ खां पहिरियां वकील सां हली मिलूं, उन खां पुछूं त आचार आज़ाद थियो या न। अच मूंसां हल। शादी खुश तव्हां खुश आहियो? छो दी छा पई ॾिसे? वे हाणे हेठां नाग त पूरियल कोन्हनि न? न न न न न न न नाग कोन्हनि। ॾिसां पई ॾाढो सुठो ठहियल आहे। किथां ठहरायो अथव? हा दी हा, ही मुंहिंजी शादीअ जो आहे। अम्मा मुंहिंजे लाइ ठहराए वई हुई। मूं शर्म कोन थो अचे कूड़ ॻाल्हाईंदे? हा, चई त शादी में अम्मा ठहरायो आहे। अरे तूं ॿुढी कोन थो मरी चोरी करे आयो मुंहिंजे घर? हा, ऐं तोखे बि शर्म नथो अचे? बा हेॾे आव। हा मारिया, शादी लाइ माण्हू ठहरायो आहे वेचारो। मार का खुदा जी पवई। वे हाणे जे करे मुर्स थी मारे मुर्स। ॿुधाए, माई आऊं चवां थी मूंखे ॿुधाए इहो विहाणो आंदो किथां अथव? अदी सच पुछे त इहो विहाणो असांजो न आहे, ऐं इहा बि मूंखे ख़बर न आहे त इहो विहाणो आयो किथां। मुंहिंजो घर वेझो आहे। वीचारो उॾरी आयो हूंदो, पर जो लॻल अथसि। छा दी वे हाणे किधर खड़ी तादी? मां बि ॾिसां, मूंखे त नज़र कोन था अचनि। चङो चङो, हाणे घणो दाना न थी त विहाणे सां करे बूथ न कुटई बूथ। हल हाणे हल, इहो घर में वञी पंहिंजो ट्रीको कर, नथी चवां त वञी थी आकड़ कंदी। वाह, हिकु चोरी ॿी सीना ज़ोरी। ऐं मूं त सम्झो वीचारा पाड़े में ग़रीब अची वेठा आहिनि, पर हाणे ख़बर पई अथमि त वॾा नमक हराम आयो अथई। मां खेरा न आहियां जो मूंसां ॻाड़ी पई हणे। हल मुंहिंजे घर मां त धिका ॾेई न कढाए। आ तो खैरा जड़ी के पुजी आई आहियां, तही मुंहिंजे अॻियां छा आयो? हा, ही विहाणे चोरी जी सज़ा बाहि लॻई कसर खे। आइंदा जे चोरी कई अथव न, ये डुंडा पटे हथ में दी सही। समझी रहा छा थी पंहिंजो पाण खे? डॉक्टर साहब कीअं था सम्झो? मूंसां कान, हाणे तव्हां बिल्कुलु सही आहियो। कुझु ॾींहं कंहिं सहारे जी मदद सां हलणु शुरू कयो। डॉक्टर साहब उथां थो त थोरो मामूली सूर थो थिए। ॿ टे ॾींहं इहो सूर महसूसु थींदव, इहे दवा इस्तेमालु कयो, तव्हां पंहिंजे पेरनि ते जल्द हलणु शुरू कंदव। जुड़ेल डॉक्टर साहब के बाहर चले अच। कमाल खान, असां डीएसपी निसार सां मिली जेका साज़िश रची थो, उन लाइ दिलावर खान वारनि अञा को बि क़दम न आहे कयो। बाबा साईं, मौत जे मुंहं में अचण एॾो आसान न आहे। उहे मर्द मोमिनी ॿिया जेके मौत जे मुंहं में वञी वियनि, दिलावर खान जी त जाइ ई न आहे। दिलावर खान वारा थी सघे थो त तयारीअ में हुजनि। इहा ॻाल्हि असांखे ज़हन मां कढणु न घुर्जे कमाल खान। मुजीब, असां बि इहो ई चाहियूं था त उहे अचनि, उन्हनि सां अहिड़ो असर कयूं जे ॿिया बि उनजो सभु कासिम कनि।
असां जॾहिं बि दिलावर ख़ान ऐं हाकिम ख़ान वारनि जे लाइ मौत जो फंदो तयारु कयो आहे, न ॼाण छो, अलाए छो वक़्तु उन्हनि जो साथ ॾिए थो ऐं हू मौत जे मुंहं मां निकिरी था वञनि। सियाणो कांव पंहिंजे फंदे में ॾुखियो फासंदो आहे कमाल ख़ान, ॾुखियो फासंदो आहे। रिज़त जेके पाण खे शींहं पिया सॾाइनि उहे कांव कॾहिं खां बणिजी विया आहिनि। मुजिब पाण खे शींहं सॾाईंदड़ अहिड़ा कई गिदड़ असांजे ख़ौफ़ खां ही चूही छॾे भॼी वेंदा ही चूह छॾे। कमाल ख़ान इन्हनि गिदड़नि खां पहिरियां ई उन बगड़ जो बिलो करणो पवंदो, बगड़ जो जेको हिन वक़्तु आदम ख़ौर बणिजी चुको आहे। जॾहिं न बगड़ आदम ख़ौर थींदो आहे उन खां वधीक ॿियो ख़तरनाक जानवर न हूंदो आहे। बाबा साईं, इन बगड़ जूं वाछूं चीरे उन जो मांस कुत्तनि खे न खारायमि न त पोइ चइजो। फिलहाल त असांजे ख़ौफ़ खां को वक़्तु हेॾां जो रुख ई न कंदो। जेकॾहिं न आयो त ठाहे ॾारो ॾींदासींसि। मुजिब इहा तुंहिंजी भुल आहे। रोज़ मरंदो मरी वेंदो पर मैदान न छॾींदो। जेकॾहिं मैदान न छॾे अची मौत खे गल अथई त पोइ जी बिस्मिल्लाह। असां वटि न हथियारनि जी कमी आहे न ई माण्हुनि जी खोट। असांजे जिस्म खे चीरे फाड़े फिटो कंदासीं ऐं असांजे जिस्म में एतिरो त बारूद भरे छॾींदासीं जो उन जी लाश खे कांव ऐं कुत्ता बि कोन खणींदा। हा कमाल ख़ान, हा हाणे ॿुधाईंदासीं पंहिंजे दुश्मननि खे त मूसा ख़ान जो वेर कारीगर ते पेर, कारीगर ते पेर।
पंहिंजी मौत खां आख़िर केतिरो भॼंदे? हाँ न खानू न न माफ़ कर खानू, मूंखे माफ़ कर। ॾिनल मोहलत खत्म थी वई तोखे ॾिनल मोहलत। हाणे तोखे खानू खर दिमाग़ का हिकु पल बि मोहलत कोन मिलंदी। भर कलमो, मां चवां थो भर कलमो त कयां रब जी राह में रवानो। घबराए न, जल्द तुझे पोयां तुझी संगत रवानो कंदुसि। इहो खानू खर दिमाग़ जो तोसां वाइदो आहे। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, खुशबू त वाह जी थी अचे पई। आहे बि ॾाइण घर में न, ॿियास थी देगड़े खे ॾारो छा यादि कंदी। मता हिनखे हथ लाथो अथई ॾाइण, मता हथ लाथो अथई छा? बोह लॻाई सिर खे यां कढी छॾियो ई। कहिड़ा देगड़े में नाग वेठा आहिनि जो मूंखे डंगे विझंदा? हथ डोला नाग देगड़े में नाहिन तुझे पेट में नाग आहिनि जेके वहलूटा पिया ॾिनई। अड़ी जनी कौन हन के मुझे पेट में नाग जेके तोखे डंग हणंदा? ॾिसण त ॾे त देगड़े में आहे छा? मता हथ लाथो अथई, मस त चङो चोखो चाढ़ियो अथऊं, विझी न पेट में सूर ॾाइण। अड़ी खरा अञा मुई नाहे जो तूं हितां खाईंदी, मां वरी अचां थी। अड़ी हल वॾी आई आहे पीर पोटी जो वेचारी खे गिराह न ॾींदुसि त मूंखे बि साईं गिराह कोन मिलंदो ॾाइण। आऊं थी हिनखे गिराह ॾियांसि। खैरा जे सिर ॾे खैर हुजे कि अॼु इहो ताम मुई जन्नत खाई वई त पोइ मुंहिंजो नालो बि खैरा नाहे। छा कयां? भाई खैरा केड़न ख्यालन में गुमा? खैरा जे सिर ॾे खैर हुजे साईं। बस मां छा कयां, कहिड़ा सौदा ॿुधायांव? तहां खे अल्लाह आंदो आहे, रब आंदो आहे कना। माई वडी खैर थे गाल गाटे को चढ़ गई क उधर ते माई खैरा जेका गाल आ त खणी कर बाबा। असा माण्हू आहियूं मोहब्बती, कैसा में ना इंसाफी थियण न ॾींदासीं। साईं सब खैर आहे, सब ख़बर आहे, बस रुगो दुआ कयो त खैरा जे सिर ॾे खैर हुजे। खैरा मां समझा तो तोखे का परेशानी जरूर आहे। साईं वॾा ॿी त परेशानी कान्हे, खैरा जे सिर ॾे खैर हुजे, बस हिकड़ी परेशानी आहे, वेचारी जन्नत जो पीउ गुज़ारे वियो आहे। छा माई जन्नत जो पीउ गुज़ारे वियो आहे? माई ॻाल्हि दा खुटका न कर, असां कफन दफन दा बंदोबस्त कर छोड़ेसूं उधर ते। साईं खैरा जे सिर ॾे खैर हुजे,
उन जे कफन दफन जो बंदोबस्त कई साल अॻु थी चुको आहे। बाबा पोइ हिन महिल कहिड़ो मसलो आहे जो तूं असां वटि पंधि पई आई? खैरां जे सिर ॾे खैर हुजे साईं, एॾो वॾो मसलो कोन्हे, पर जन्नत मूंखे इलाज कया चई त वञी रहिस वॾे खे वठी अचो, पीउ खे ख़त्मो थी ॾियाराए पई, जीअं तव्हां बि सवाब जा के ॿ चार गिरह हणो। पोइ इन करे तव्हां ॾे पंधि पियसि, पर ख़ुदा कयो जो तव्हां जल्दी मिली वियो हिते ई। अम्मा पोइ हिन में परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? बाबा हे त सवाब जी ॻाल्हि आहे। हलो त पोइ 2-3 गिरह सवाब जा हणी था अचूं। माई खैरा पिछे हलण दी कर, इंगो वधे को नेकी दा कम ॿिया उधर ते। खैरां जे सिर ॾे खैर हुजे साईं, नेकीअ जो कमु आहे, हूअं बि वेचारड़ी इहा जन्नत ॾुख कंदी, सो इन खैर जे कम में देर न करणु घुर्जे। अचो अचो अचो, हलो बोलो अचो अचो साईं, अचो अचो अचो। जन्नत ओ जन्नत छा है? वारो कर मानी गिरह खन खणिया बुख लगी ॾाढी मना तो बुख बस सफ़ा ओ। हा मानी तयार आहे, बस खयो थी अचां। हा तो खणिया वारो कर। अचो रईसा अचो अचो अचो, आ कमदार हलिया बा हलिया हलिया अचो। हलो कमदार हलो, तू भी बे बाबा कमदार खैरा। बिस्मिल्लाह बाबा, बिस्मिल्लाह बाबा। कहता है बाबा, बाबा बिस्मिल्लाह। अज भला साए घर ए वॾा पेर भरे कीअं आया आहियो? बाबा कमदार सवाब ख़ातिर 2-3 गिरह हण आयासीं। सवाब ख़ातिर? हाँ ॻाल्हि इहा त तूं सॼा पियो मर गे उधर ते। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, माई हाणे घणी गेहल छॾे, रईस आयो आ, जे 2-4 गिरह सवाब ख़ातिर हणंदो त तोखे कहिड़ी खोटी थी पवे। बाबा तव्हां अचो अचो अचो, वेहो वेहो बाबा वेहो वेहो। वे बाबा अचो अचो बाबा अचो। बहु से उधर ते बहु। वञ भला जेको घर में हुजे खणी आ। खणी आ भाई बाबा खणी। तूं त भाई वेहो भला। वेहा थी कमदार बाबा बाबा वेहो बाबा, तव्हां बि वेहो। बाबा लाओ तव्हांजी ख़िदमत कयां बाबा। हाज़ुर बाबा सवली थी वेह न काकी तूं बि। हा अदा कमदार, मां घर जो भाती आहियां, मां कंहिंखे को भलाई जाप।